अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। तो वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्जा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ॿाहिरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों, तव्हां भी नवां अपडेट ॾिसंदा रहो। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। तो गुलपरी हाणे परेशान हूंदो, मरियम उनखे चवंदो त जेको थी गुज़रियो तूं हाणे उनखे विसारे छॾ, तूं हाणे नए सिर ज़िंदगी गुज़ार। गुलपरी चवंदो त मूं ज़िंदगी गुज़ारण जा ख्वाब सिर्फ़ सोडल सां ॾिठा हुया, पर ज़बरदस्ती मुंहिंजी शादी ॿिए सां कराई वई। ऐं ॿिए पासे रेज़न ऐं ककर वारा मंसूर जी ताड़ वठण जी पूरी कोशिश कंदा। रेज़न ककर खे चवंदो त अगर मंसूर हिते आयो त पोइ ज़िंदा वापसि कॾहिं बि न वेंदो। ककर चवंदो त सोट हुन मुंहिंजी इज़त में अखियूं विझियूं आहिनि, छा मां हुनखे बख़्श करे छॾियां? ईअं कॾहिं बि थी नथो सघे। हुनखे पहिरीं गोली सीने वारी मां हणंदुसि, तो हिननि जो इहो ख्वाब अधूरो रहिजी वेंदो। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त मंसूर सां खान कूंज सां मिलण वेंदो त पोइ उन्ही जो यानी कूंज जो रेज़न वारा पीछो कंदा, पर रेज़न वारनि जी इहा ख्वाब अधूरो रहिजी वेंदो। ऐं ॿिए पासे मुराद जुम्मे खे धमकी ॾींदो त तूं असांजे हमराह जो कातिल आहीं, तो पोइ ईअं कीअं सोचे त मां तोखे छॾे ॾींदुसि। जुम्मो चवंदो त मूंखे भले साईं ते हथ रखारायो, पर मां तव्हांजे घोट जो कातिल न आहियां। मुराद चवंदो त जेको चई इहो तो लाइ खोड़ आहे, तूं हाणे वात बंदि करे वेही रह, तुंहिंजो हाणे सज़ा सिर्फ़ मौत आहे, मौत। ऐं तूं पंहिंजे ज़बान ते भले साईं जो नालो कॾहिं बि न खण, अगर तूं नालो खणंदे त मां तुंहिंजो इहो ज़बान काकड़े खां कढी छॾींदुसि ऐं तुंहिंजी इहा ज़बान काकड़े खां छिके कढंदुसि। ऐं ॿिए पासे रेज़न ऐं ककर वारा कूंज खे मारण जी कोशिश कंदा, पर सोडल उनखे पाण वटि पनाह ॾींदो ऐं उनखे घर में रहाईंदो। सोडल खे चवंदो त मूंखे रहण खां तोखे को बि नुक़सान न पवंदो। सोडल चवंदो त अगर तूं नुक़सान न कंदे त पोइ मूं ते नुक़सान वारो कोई बि नथो थी सघे, न ई को नुक़सान पहुचाए सघे थो। कूंज चवंदो त हिते मां पनाह वठण आई आहियां, मां नुक़सान करण न आई आहियां। ऐं ॿिए पासे सोडल रेस मंसूर खे सभु हाला वाल ॾेई छॾींदो। रेस मंसूर खे चवंदो त रेस शाहनवाज़ असांखे फसाइण जी पूरी प्लानिंग ठाहे रहियो आहे ऐं हू कूड़ा केस ठाहे असांजे मथां दाख़िल करे चुको आहे। तूं हाणे DSP खे फोन कर त असांजे मथां केस दाख़िल न करे। रेस मंसूर चवंदो त मां DSP खे ॾिसां थो, छोजो सूबेदार वारा कुझु मुंहिंजा दोस्त बि आहिनि, मां उन्हनि सां ॻाल्हाईंदुसि त इहे कूड़ा केस दाख़िल न कंदा। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद हाणे जल्द खां जल्द रेस मंसूर जो साथ ॾींदो, इहे पाण में हाणे हिकु थी वेंदा। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाहनवाज़ यानी जाफ़िर खान परेशान हूंदो, छोजो उन्ही खे मुराद टांडा ॾेई वेठो आहे। उन्ही करे रेस शाहनवाज़ घणे खां घणो परेशान हूंदो, न ई उन जा केस दाख़िल थींदा मुराद वारनि जे मथां, छोजो उन्हनि खे पुलिस खे मंसूर रोके छॾींदो। पुलिस मुराद वारनि जे मथां कूड़ा केस दाख़िल न कंदो। ईअं करण सां रेस शाहनवाज़ परेशान हूंदो त हाणे मुराद वारनि खे छा कयां, यानी उन्हनि जे मथां हाणे पुलिस बि केस दाख़िल नथो करे। ऐं ॿिए पासे दोस्तों ककर परेशान हूंदो। ककर रेज़न खे चवंदो त हाणे छोरी कूंज खे वापसि कीअं वरायूं, अगर असां उनखे वापसि न वरायो त पोइ सोडल उन सां शादी करे छॾींदो, यानी पंहिंजो प्लान त सोडल वठी वेंदो। हाणे जल्द खां जल्द असांखे पूरी कोशिश करणी पवंदी इन कूंज छोरी खे वापसि आणण जी। हाणे असांखे हर हाल में इहा छोरी खे वापसि आणणो ई पवंदो, न त ही छोरी तबाही मचाए छॾींदो। ऐं ॿिए पासे रेस मंसूर इहा सोचींदो त रेज़न वारा मुंहिंजे मथां हमलो करे सघनि था, त पोइ मां उन्हनि जे मथां छो हमलो नथो करे सघां, जो इहे ज़ालिमनि हाणे ज़ालिमनि खे मरणो ई पवंदो, न त इहे ज़ालिम ग़रीबनि जे मथां ज़ुल्म कंदा ई रहंदा ऐं ही कॾहिं बि ॻोठ वारनि खे बर्दाश्त न कंदा। ऐं ॿिए पासे ककर पंहिंजे पीउ खे सॼी हक़ीक़त कोन ॿुधाईंदो कूंज जी। उन्हनि खे चवंदो त असां वियासीं दावत ते, पोइ ख़बर न आहे त कूंज काॾे वियो। ऐं ककर जी मां परेशान हूंदी, ककर खे चवंदी त तूं हर हाल में हाणे इन छोरी खे हथ करे आ, ॿीहर मां इनखे घर खां ॿाहिरि कॾहिं बि न छॾींदुसि। दोस्तों, असां गॾु ईंदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा।